बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आकिम अली नारे जो अॼु जंहिं मौज़ू ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे शमसी निज़ाम यानी सोलर सिस्टम। शमसी निज़ाम सिज ऐं उनजे चौधारी फिरंदड़ ॿियनि सियारनि यानी प्लेनेट जे सिलसिले खे शमसी निज़ाम चइबो आहे। शमसी निज़ाम मुकमल तरह सिज ते मुश्तमिल आहे। हिन निज़ाम में सिज वाहिद सितारो आहे जंहिंखे पंहिंजी रोशनी आहे। ॿिया समूरा सियारा सिज खां रोशनी हासिल कनि था जेका उन्हनि जे मथाछिरे ते नज़र अचे थी। साथियो, ही तव्हां तस्वीर ॾिसो था पिया, हिन में हिननि जे बिल्कुलु मर्कज़ में विच वारे हिसे में ही सिज मौजूदु आहे। उन खां पोइ मरकरी, वेनस, अर्थ, मार्स इहे 4 सियारा आहिनि। उन खां पोइ कुझु स्पेस विथी अचण खां पोइ वरी ॿियनि 4 सियारनि जो स्पेस अचे थो, जुपिटर, सेटर्न, यूरेनस ऐं नेपच्यून। साथियो, ही सीरीज़ में तरतीब सां ॾेखारियल सियारनि जो ग्राफ यानी पिक्चर आहे। सिज खां पोइ सभ खां पहिरियों मरकरी, वेनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सेटर्न, यूरेनस ऐं नेपच्यून इहे 8 सियारा सिज सां वाबस्ता आहिनि जेके सिज जे चौधारी पंहिंजे पंहिंजे महवर में घुमंदा फिरंदा वञनि था। हाणे अचो सिज जे बारे में पढ़ूं। सिज शमसी निज़ाम में सभ खां वॾो आहे ऐं हीउ हिकु ॿरंदड़ गैसुनि जो गरम बाल आहे। हीउ ज़मीन जो वेझे में वेझो सितारो आहे। हिन जी रोशनी अटकल 8 मिंट 20 सेकंडनि में ज़मीन ते पहुचे थी। सिज ज़मीन ते रहंदड़ समूरनि साहवारनि जी ज़िंदगी लाइ तवानाई जो अहम ज़रियो आहे। सिज जे मथाछिरे ते ऊंदहि मां हल्का हल्का निशान आहिनि जेके मुख़्तलिफ़ गैसुनि जा आहिनि, जिन में घणे भाङे हाइड्रोजन ऐं हेलियम शामिल आहिनि। उहे अंदरां ॿाहिरों जे मुक़ाबले में थधियूं आहिनि। सिज जो अटकल 3 भाङा वज़न हाइड्रोजन ऐं हेलियम ते मुश्तमिल आहे। हाणे अचो त सियारनि जे बारे में पढ़ूं, प्लेनेट जे बारे में कुझु मालूमात हासिल कयूं। लफ़्ज़ प्लेनेट यानी सियारो लफ़्ज़ यूनानी ॿोलीअ मां वरितल आहे जंहिंजो मतिलबु आहे ताजुब वारो सितारो। यानी जंहिं टाइम ते इहे ॻोल्हे लधा विया हुया त ॻोल्हण वारनि इन्हनि खे ॾिसी करे ताजुब खाधो हुयो ऐं इन जी बुनियाद ते हिन जो नालो प्लेनेट यानी सियारो रखियो वियो। सियारा हिकु वॾो जिस्म आहिनि जेके सिज जे चौधारी पंहिंजे मुक़ररु कयल महवर में घुमंदा रहनि था। शुरूआत में इहो चयो वेंदो हो त हीअ तइदाद में 9 सियारा आहिनि, पर ताज़ो इहो साबित थियो आहे त हिकु सियारो यानी पनूडो शमसी निज़ाम मां ग़ाइब थी वियो आहे, जंहिं करे उन में हाणे 8 सियारा कंसीडर थियनि था पिया। समूरनि सियारनि खे 2 ग्रुपनि में विरायो वियो आहे, हिकिड़ा अंदरियां सियारा त ॿिया ॿाहिरियां सियारा। हाणे जेके अंदरियां सियारा आहिनि इनमें मरकरी, वेनस, मार्स ऐं ज़मीन शामिल आहिनि ऐं ॿाहिरियां सियारा जिन में जुपिटर, सेटर्न, यूरेनस ऐं नेपच्यून शामिल आहिनि। साथियों, जेके अंदरें ऐं ॿाहिरें सियारनि जे विच में नंढड़नि नंढड़नि पथरनि जा केतिरा ई जिस्म मिलनि था, उहे पथर ऐं धातुनि जा ठहियल आहिनि। उन्हनि खे एस्टीरॉइड सॾियो वञे थो ऐं उहे बि सिज जे चौधारी फिरंदा रहनि था। उन्हनि खे एस्टीरॉइड पट्टो या कतार बि सॾियो वञे थो। साथियों, ही जेको सिज खां पोइ पहिरियनि 4 सितारनि जो जेको मेड़ आहे ऐं उन खां पोइ ॿियनि 4 सियारनि जो मेड़ आहे। हाणे जेके पहिरियां 4 सियारा ऐं पोयां 4 सियारा आहिनि उन्हनि जे विच में जेको ही स्पेस अचे थो ऐं नंढड़ा नंढड़ा ही तव्हां जेके पथर ॾिसो था पिया, इहे एस्टीरॉइड बेल्ट यानी एस्टीरॉइड सॼनि था। हाणे अचो मरकरी जे बारे में पढ़ूं। हिन सियारे ते इहो नालो रोमन जे देवताउनि जे ख़ुदा जे करे पियो। हीउ सिज जे वेझे में वेझो सियारो आहे। हिन सियारे ते ॾींहं जो 400 डिग्री ऐं राति जो गर्मीपद काटू 180 हूंदो आहे। हिन ते पाणी ऐं कंहिं बि क़िस्म जी आब हवा जो को तसवुरु न आहे। हिन जो सिज जे चौधारी मुकमल चकर 88 ॾींहंनि में पूरो थिए थो। उन खां पोइ ॿियो सियारो आहे वेनस। वेनस जे चौधारी हिकु जुड़ालो तह चढ़ियल हूंदो आहे, जंहिं करे हिनखे धुंधलो या जुड़ालो सियारो बि सॾियो वेंदो आहे। हीउ सभ खां वधीक रोशन ऐं सभ खां वधीक गरम सियारो बि सॾियो वेंदो आहे। हिन ते उहो नालो रोमन जे प्यार ऐं ख़ूबसूरती वारे ख़ुदा जे करे पियो। हीउ सियारो सिज जे चौधारी पंहिंजो मुकमल चकर ज़मीनी 225 ॾींहंनि में पूरो करे थो। हिन सियारे खे सुबुह जो सितारो ऐं शाम जो सितारो बि सॾियो वेंदो आहे। अक्सर साथियुनि गौर कयो हूंदो त शाम जे टाइम ते जॾहिं सिज लहंदो आहे त हुनजे भर में हिकिड़ो तमामु वॾो रोशन सितारो नज़र ईंदो आहे।
ऐं ॿियो सुबुह जे टाइम ते जेको हिकु वधीक चिटी रोशनीअ सां उभरंदो आहे, इनखे असां सुबुह जो सितारो ऐं शाम जो सितारो बि सॾूं था। दरअसल उहो सितारो न वेनस सियारो हूंदो आहे। अचो ज़मीन जे बारे में पढ़ूं। हिन सियारे खे पाणीअ वारो प्लेनेट पिणु सॾियो वेंदो आहे, छो त हिन जे मथाछिरे ते लॻभॻि 70% पाणी आहे। हीउ वाहिद सियारो आहे जिते ज़िंदगी यानी जानदारनि जे हुजण जा निशान आहिनि। हीउ सियारो 365 ॾींहं ऐं वधीक ॾींहं जे चोथे हिसे में सिज जे चौधारी पंहिंजो हिकु चकर मुकमल करे थो, जंहिंखे असां हिकु साल चऊं था। हीउ जेको चोथों हिसो ॾींहं जो इन 365 ॾींहंनि सां गॾु जुड़े थो पियो, इन चोथे हिसे जे इज़ाफ़ी टाइम हुजण जे करे हर 4 सालनि खां पोइ साल में हिकिड़ो ॾींहुं मुकमल वधीक थी वेंदो आहे, जंहिंजे करे उहो चोथों साल 365 ॾींहंनि जे बजाए 360 ॾींहंनि जो हूंदो आहे। ऐं उन 360 ॾींहंनि वारे साल खे असां लीप ईयर पिणु सॾींदा आहियूं। एतिरो इन ज़मीन जे पंहिंजी चौधारी फिरण जे करे ॾींहुं ऐं राति थियनि था, जंहिंमें 24 कलाक जो वक़्तु लॻे थो। इहा ई वजह आहे जो 24 कलाकनि में ॾींहुं ऐं राति जो वक़्तु गुज़रण सां वक़्त जो अंदाज़ो ऊंदहि ऐं रोशनीअ में लॻायो वेंदो आहे। ज़मीन जी सिज वारे चौधारी फेरे जे करे साल जूं 4 मौसमूं थियनि थियूं। चंड हिन जो वाहिद सेटेलाइट आहे, यानी चंड खे असां ज़मीन जो सेटेलाइट सॾूं था पिया। हीउ सियारो न हूंदो आहे। चंड ज़मीन जे चोथे हिसे जे बराबरि आहे। हीउ असांखे वॾो न करे नज़र अचे थो जो हीउ ज़मीन जे तमामु वेझो आहे। चंड ते ॾींहं जो 127 डिग्री ऐं राति जो काटू 173 डिग्री गर्मी पद हूंदो आहे, यानी टेम्परेचर हूंदो आहे। चंड ते न का मौसम हूंदी आहे, न मींहुं वसंदो आहे, न को झुड़ या बादल ठहंदो आहे। इनखे बि शमसी निज़ाम जे ॿियनि जिस्मनि वांगुरु पंहिंजी रोशनी न आहे, पर उहा रोशनी सिज जी हूंदी आहे। दरअसल थींदो ईअं आहे, जॾहिं सिज जी रोशनी चंड जे मथां टकराइजे थी त गरम रोशनी हुन जे अंदरि जज़ब थी वेंदी आहे ऐं थधी रोशनी रिफ्लेक्ट खाई मोट खाए थी पई, जंहिं करे असांखे उहा चमकंदी नज़र अचे थी हुनजे मथां अचिरे ते, ऐं असां हुनखे चंड जी रोशनी सम्झंदा आहियूं। चंड ज़मीन खां पोइ वाहिद जिस्म आहे जिते इंसान पंहिंजो पेर रखियो आहे। नील आर्मस्ट्रांग उहो पहिरियों शख़्स आहे जंहिं 21 जुलाई 1969 में चंड ते पंहिंजो पेर रखियो ऐं हिन जो तालुक़ अमेरिका सां आहे। अचो हाणे मार्स जे बारे में पढ़ूं। मार्स हिकु ॻाढ़ो सियारो पिणु सॾियो वेंदो आहे। हिन ते उहो नालो रोमन जे जंगियुनि वारे देवता जे करे पियो। हिनखे ॻाढ़ो सियारो पिणु सॾियो वेंदो आहे छो त हीउ आयरन ऑक्साइड जे करे ॻाढ़ो हूंदो आहे। मार्स ज़मीन जे माप जे अधु जेतिरो आहे ऐं हिन ते कशिश शकल में ज़मीन जे बिल्कुलु अधु जेतिरी हूंदी आहे। हिन ते ॿ सेटेलाइट आहिनि। हिन ते शमसी निज़ाम जो वधि खां वधि मिटीअ जो तूफ़ान हूंदो आहे। हिन जी आबहवा में 95% कार्बन डाइऑक्साइड, 3% नाइट्रोजन, 1.6% आर्गन ऐं थोरी मिक़दार में ऑक्सीजन ऐं पाणी बि हूंदो आहे। जुपिटर, हिन ते जुपिटर नालो रोमन जे ख़ुदा जे करे पियो। हीउ शमसी निज़ाम जो उहो सियारो आहे जंहिंमें ॻाढ़ो दाग़ आहे। हिन सियारे ते अक्सर तूफ़ान हलंदा रहंदा आहिनि। हीउ सियारो ॿियनि खां तेज़ रफ़्तार में फिरे थो, जंहिं करे हिन जो मुकमल चकर 10 कलाकनि में पूरो थिए थो ऐं हिन ते 16 सेटेलाइट हूंदा आहिनि। जुपिटर खे शमसी निज़ाम जो वॾो में वॾो सियारो पिणु सॾियो वेंदो आहे। हाणे अचो सेचर्न जे बारे में पढ़ो। सेचर्न शमसी निज़ाम में 6हों सियारो आहे ऐं जुपिटर खां पोइ ॿियो नंबर वॾो सियारो पिणु सॾियो वञे थो। सेचर्न गैसनि वारो सियारो पिणु सॾियो वेंदो आहे। सेचर्न जी चौधारी बर्फ़ जी हिकु मूंडी ठहियल हूंदी आहे ऐं हिन ते लॻभॻि 22 सेटेलाइट मौजूदु हूंदा आहिनि, मतिलबु 22 चंड हूंदा आहिनि। हिन जो सिज जे चौधारी हिकु चकर ज़मीनी 10,759 ॾींहंनि में या 29.5 सालनि में पूरो थिए थो। यूरेनस ते इहो नालो रोमन जे आसमाननि जे ख़ुदा जे करे पियो। हीउ वाहिद सियारो आहे जेको पंहिंजे चौधारी ओभर खां ओलह तरफ़ फिरे थो। हिन सियारे खे 10 सनियूं कारियूं मूंडियूं हूंदियूं आहिनि जेके मिटीअ जूं ठहियल आहिनि। हिन खे 27 सेटेलाइट हूंदा आहिनि, मतिलबु 27 चंड हूंदा आहिनि। हीउ बिल्कुलु थधो सियारो आहे। हिन ते 370 भेरा घटि ज़मीन जे मुक़ाबले में सिज जी रोशनी पवे थी।
इहा ई वजह आहे जो रोशनीअ जे घटि पवण जे करे उते गर्मीपद तमामु घटि हुजे थो ऐं थधि जो मिक़दारु तमामु घणो हुजे थो ऐं हीउ सियारो हमेशह थधो सियारो रहे थो पियो। हिन जो विच बिल्कुलु पथर जो ठहियलु हूंदो आहे। नेपच्यून, हिन ते इहो नालो रोमन जे सामुंडी ख़ुदा जे करे पियो। हिन सियारे ते तमामु घणियूं हवाऊं हलंदियूं रहंदियूं आहिनि। हिन ते 8 सैटेलाइट आहिनि, मतिलबु हिन सियारे ते 8 चंड मौजूदु आहिनि। जीअं त हीउ सियारो सिज खां तमामु घणो परे आहे, उन करे हिन जो सिज जी चौधारी हिकु चकर अटकल 164.79 यानी 79 सालनि में पूरो थिए थो, यानी 164.79 सालनि में पूरो थिए थो पियो। ऐं इहो वॾे में वॾो टाइम पीरियड आहे। यानी ज़मीन ते 164.79 साल पूरा थियनि था त हिन सियारे जो सिज जी चौधारी हिकु चकर पूरो थिए थो। नेपच्यून ऐं सिज जे विच में अटकल 4.50 बिलियन किलोमीटर मुफ़ासिलो आहे। 4.50 बिलियन किलोमीटर। ऐं तव्हांखे ख़बर आहे त 1 बिलियन जे अंदरि 100 मिलियन थियनि था पिया ऐं 1 मिलियन जे अंदरि 10 लख जो तइदादु हूंदो आहे। त अहिड़े तरह सां नेपच्यून ऐं सिज जे विच में अटकल 4.50 बिलियन किलोमीटर मुफ़ासिलो आहे। साथियो, इहो हुयो शमसी निज़ाम जंहिंजे बारे में तव्हांजे साम्हूं कुझु ख़्यालात पेश कयासीं। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.